सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत जी फिक्स चैनल ते भलीकार। इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त खैरियत सां हूंदा। ऐं सुभाणे खां जेको आहे SST HST जा जेके पेपर आहिनि उहे शुरू आहिनि ऐं उन्हनि समूरनि ॾिसंदड़नि ऐं समूरनि उन्हनि शागिर्दनि जे लाइ मुंहिंजूं नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं त आहिनि त उहे समूरा दोस्त जेको आहे इनशाला कामयाबी माणीनि। अॼु ही वीडियो ठाहिण जो अहम मक़सदु त जेके SST HST में जेके पास्ट पेपर थिया हुआ जंहिंमें सिंधी वारा जेको पोर्शन आहिनि उहे ऐं हिन वीडियो में पेश कंदुसि त जीअं तव्हां दोस्तनि खे इहो अंदाज़ो थी सघे त सिंधी जो कहिड़ो पेपर कहिड़ी नोयत जो पेपर ईंदो आहे ऐं कहिड़ा एरियाज़ जेके आहिनि उन्हनि खे खयो वेंदो आहे। ऐं उमेदु आहे त तव्हां हिन वीडियो मां जेको आहे उहो मुस्तफ़ीद थींदा। हीअ वीडियो तव्हांजे लाइ मददगार साबित थींदी ऐं जेकॾहिं हिन वीडियो में तव्हांजी कुझु मदद थी वञे त इहो मुंहिंजे लाइ इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी। सो हलूं था अॼु पंहिंजे पेपर तरफ़। त जेके माज़ी में सिंध पब्लिक सर्विस कमीशन SST जा जेके पेपर वरिता हुआ त उन में कहिड़ी नोयत जा सुवाल हुआ। सो शुरूआति कंदासीं त हिन मां कंहिंजो लक़ब शमसुल उलमा आहे। हाणे इहो सुवालु आयो हो लक़ब जे हवाले सां डॉक्टर गुरबख्शाणी, अलामा आया काज़ी, डॉक्टर उमर बिन दाऊद पोठो या उदाराम थांवरदास। त इन जो सही जवाबु थींदो डॉक्टर उमर बिन दाऊद पोठो। डॉक्टर उमर बिन दाऊद पोठे खे जेको आहे उहो शमसुल उलमा जो लक़ब मिलियल हो। ही जेके 4 लेखक जेके ॾिनल आहिनि या 4 जेके अदीब आहिनि उन्हनि मां सिर्फ़ु डॉक्टर उमर बिन दाऊद पोठे खे जेको आहे उहो शमसुल उलमा जो लक़ब मिलियल हो। हिननि मां सिंधी जो कहिड़ो किस्सो तिब्ज़ात आहे। तिब्ज़ात लफ़्ज़ जी माना आहे जेको ज़ाती जेको आहे ख़ुदि जेको आहे लिखियो हुजे या संदसी तख़लीक़ हुजे, तर्जुमो वग़ैरह न हुजे। त किसे मां इहो सुवालु आयो आहे त इहो किस्सो जेको मुमताज़ दमसास हो। हाणे कींजर लफ़्ज़ जी माना छा आहे? हिकिड़ी जेको आहे माना बि आई आहे त कींजर जेको लफ़्ज़ आहे उनजी माना छा आहे त इन जो सही जवाबु थींदो घड़ाई। लीको लंघण, खीर खंड थियण, अख लॻण सिंधी ॿोली में छा आहिनि? पहाका आहिनि, इस्तलाह आहिनि, चवणी आहे या वर्जीस आहे? त इन जो सही जवाबु थींदो इस्तलाह आहे। ठीक है। राणी गुॾी खां वधीक होशियार आहे। हिन जुमिले में सिफ़त जो कहिड़ो दर्जो इस्तेमालु थियल आहे? हाणे सिफ़त जा जेके क़िस्म आहिनि उहे मूं तव्हांखे पढ़ाया हुआ। टोटल सिफ़त जा 3 क़िस्म आहिनि। ख़ालिस मीन्स जेको सिर्फ़ु निज हुजे, जंहिंमें जेको आहे कंहिंजी जेका आहे ख़ूबी जेको आहे उहो बयानु कई वञे, डिग्री जेका फर्स्ट डिग्री थींदी आहे उहो। ऐं सिफ़त मुबालगो मीन्स 2 शयुनि में जेको भेंट कई वञे। ऐं सिफ़त तफ़सील माना हिकिड़ी शइ जी वधीक शयुनि सां भेंट कई वञे। त हिन में राणी ऐं गुॾी जी पाण में भेंट थिए पई, मतिलबु त 2 शयुनि जी पाण में भेंट थिए पई। त इन जो सही जवाबु थींदो सिफ़त मुबालगो। अच्छा, नसीम खल जो मशहूरु अफ़सानो कहिड़ो आहे? हाणे हिकिड़ो सुवालु अफ़साने जो अची वियो, हिकिड़ो जेको आहे लफ़्ज़ माना जो अची वियो, हिकिड़ो इस्तलाह वारो अची वियो, हिकिड़ो जेको आहे उहो किसे मां अची वियो ऐं ॿियो लक़बनि मां अची वियो। हाणे नसीम खल जो जेको मशहूरु अफ़सानो आहे उहो कहिड़ो आहे? मुको मस्त, छोॾो, माई गभो, मानी गभो या इन्हनि मां को बि न। त इन जो सही जवाबु थींदो छोॾो। अम्मा मां स्कूल कोन वेंदसि, अफ़साने जो लेखक केरु आहे? हाणे मतिलबु इहो हिकिड़ो मशहूरु अफ़सानो आहे, इन जो लेखक केरु आहे? अफ़साने जा 2 सुवाल अची विया आहिनि। त इन जो सही जवाबु थींदो शेख हफ़ीज़ साहब जो जेको आहे इहो अफ़सानो लिखियलु आहे। हेठि मां कहिड़ो शाइर मीर अब्दुल हुसैन सांगी जो हम असर नाहे? हाणे हेठि जेके शाइर ॾिनल आहिनि उहे हिकिड़े दौर जा आहिनि। त उन्हनि मां हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जेको मीर अब्दुल हुसैन सांगी जे दौर जो न हो, यानी हम असर न हो। मिर्ज़ा कलीच बेग, ग़ुलाम मोहम्मद शाह गदा, पीर मोहम्मद राशिद या इन्हनि मां को बि न। त इन जो सही जवाबु थींदो मिर्ज़ा कलीच बेग। छो त मिर्ज़ा कलीच बेग जेको आहे उहो अंग्रेज़नि जे दौर जो हो। किताब इंक्वायरी ऑफिसर सिंधी अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थो? अफ़साना, नावलेट, दास्तान या ड्रामो? त हिन जो सही जवाबु थींदो ड्रामो। सिंधी ॿोली जो पहिरियों तर्जुमो थियल नावल कहिड़ो आहे? हाणे सिंधी ॿोली जो पहिरियों जेको तर्जुमो थियल नावल आहे उहो रासीलास आहे। ठीकु है। हाणे हलूं था पेपर ॿियो जेको आयो उन में सिंधी वारो हिसो कहिड़ो ॾिसूं था उनखे। मीर अब्दुल हुसैन सांगी किताब लुताइफ़ लतीफ़ी कहिड़ी ॿोली में लिखियो? इंतिहाई अहम सुवालु आहे। लुताइफ़ लतीफ़ी जेको आहे इंतिहाई मशहूरु किताबु आहे मीर अब्दुल हुसैन सांगी साहब जो। त उन जो जेको अंदरि ॿोली इस्तेमालु थियल आहे या जेका लिखत आहे उहा कहिड़ी क़िस्म जी आहे? त उहा फ़ारसी ॿोली में लिखियलु आहे।
सिंधी में पहिरियों मंज़ूम सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे? अल्ताफ़ शेख, शेख अयाज़, सैयद साबित अली शाह, किशन चंद बेवस्त। मंज़ूम तर्जुमो जेको शाइरी में जेको सफ़रनामो सॉरी लिखियलु आहे उहो लिखियलु आहे सैयद साबित अली शाह जो। नड़बेत जो वॾो शाइर कहिड़ो आहे? हाणे इहो नड़बेत वारो जेको सुवालु आहे इहो तव्हां जॾहिं 9th क्लास जी किताब में ॾिसंदा सावण फ़क़ीर वारो जेको आख़िरी एक्सरसाइज़ में ॾिसंदा त तव्हांखे जेको आहे इन जो जवाबु मिली वेंदो त नड़बेत जो जेको वॾो शाइर आहे उहो सावण फ़क़ीर आहे। किताब जी झरोका, हाणे इहो बि 9 जे जेके सबक़ आहे उन मां इहो सुवालु खयों वियो आहे। माता महबूब जो सबक़ तव्हां पढ़ंदा त उन में तव्हांखे नज़र ईंदो जी झरोका जेको लिखियलु आहे किताब उहो कंहिंजो लिखियलु आहे? माता महबूब जो लिखियलु आहे। अच्छा, किताब दिलि जी दुनिया जो लेखक केरु आहे? हाणे दिलि जी दुनिया जो जेको लेखक आहे उहो अमर जलील साहबु आहे। इहो किताब जेको आहे अफ़साननि ते आहे। ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम लिकारी जो तालुक़ु कहिड़े दौर सां हो? टालपुर दौर सां हो। हाणे हिकिड़ो दौर वारो सुवालु अची वियो। अव्हां खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे? अव्हां खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे? जुमिले में लफ़्ज़ खां सवाइ छा आहे? त इन जो जवाबु थींदो हर्फ़ जर। हिन कम लाइ वीहारो माण्हू काफ़ी थींदा। जुमिले में वीहारो लफ़्ज़ छा आहे? त इन जो सही जवाबु थींदो ज़र्फ़ न थींदो सिफ़त थींदो सॉरी। हाणे हिते इहो ज़र्फ़ टिक थियो पियो आहे, ज़र्फ़ न थींदो सिफ़त थींदो। हेठियुनि मां इस्म तस्गीर कहिड़ो आहे? हाणे तव्हां जॾहिं इस्म तस्गीर जे जेको प्लेलिस्ट में मुंहिंजे में जेको आहे इस्म तव्हां पढ़िया हूंदा त उन में इस्म तस्गीर मां पढ़ियो हो त तस्गीर लफ़्ज़ सगीर मां वरितो आहे। सगीर मीन्स नंढिड़ो, मतिलबु अहिड़ा इस्म अहिड़ा नाला जेका नंढिड़ा ई ज़ाहिर कनि त उन्हनि खे असीं इस्म तस्गीर चवंदासीं। त हिन जो सही जवाबु थींदो मिठड़ो। मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी कहिड़े रिसाले जो एडिटर हो? त इन जो सही जवाबु थींदो महिराण। दरसी किताब बाबनामो कंहिंजो लिखियलु आहे? इन जो सही जवाबु थींदो दीवान नंदीराम मीरचंदानी साहब जो लिखियलु आहे। मियूं शाह इनायत जे रिसालो केतिरनि सुरनि ते मुश्तमिल आहे? त इन जो सही जवाबु थींदो 22 सुरनि ते। हेठियुनि मां शेख अयाज़ जी शाइरी जो मजमू कहिड़ो आहे? काक ककोरिया कापड़ी जेको लिखियलु आहे उहो ख़तनि जो जेको आहे किताब आहे जेको ख़त साईं जिन लिखिया हुआ इब्राहिम जोये साहब खे। किथे त वञिबो तक मुसाफ़िर संदसि आत्मकथा जो किताब आहे। भौर भरे आकाश संदसि शाइरी जो किताब आहे। सरतियूं रिसालो कहिड़े इदारे तरफ़ां शाया थियो? त इन जो सही जवाबु थींदो सिंधी अदबी बोर्ड। डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच चेयर किथे क़ाइमु आहे? त इन जो सही जवाबु थींदो सिंधी यूनिवर्सिटी। हाणे चेयर जो बि हिकिड़ो सुवालु अची वियो त चेयर जेका आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच वारी उहा किथे आहे? त सिंधी यूनिवर्सिटी में। जेकॾहिं अचे त शाह लतीफ़ चेयर किथे आहे? त उनजो सही जवाबु थींदो कराची यूनिवर्सिटी में, जेको पाण मुख़्तलिफ़ पेपरनि में अॻु में पढ़ी चुका आहियूं। शाह अब्दुल लतीफ़ नूरी जाम तमाजी जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? त इन जो सफ़ा आसान जवाबु आहे काबोड सुर में। हिकिड़ो ई सुर आहे जंहिंमें नूरी ऐं जाम तमाची जो ज़िक्र कयो आहे। रॻूं थियूं रुबाब कंहिंजी शाइरी जो मजमू आहे? हाणे रॻूं थियूं रुबाब जेको आहे उहो शाइरी जो किताबु आहे ऐं उन में कंहिंजी शाइरी समायल आहे? त तनवीर अब्बासी साहब जी जेका शाइरी आहे उहा समायल आहे। तनवीर अब्बासी साहब जो जेको असुलु नालो छा आहे? नूर नबी अब्बासी आहे। फ़ेल गुम जो इसम में मफ़ूल छा थींदो? गुमियो थींदो। असांखे मतां विसारियो कहिड़ी सिंफ़ जो किताबु आहे? त इन जो सही जवाबु आहे लुग़त। उहे ॾींहं उहे शींहं किताब जो लेखक केरु आहे? त पीर अली मोहम्मद राशिदी साहब। उहे ॾींहं उहे शींहं। ऐं हिकिड़ो ॿियो बि ईंदो आहे त हू ॾींहं हू ॾोथी हू ॾींहं, त उनजो जेको लेखक आहे हसामुद्दीन राशिदी आहे। ठीकु आहे। मोहिन जो दड़ो सिंधी अदब जो इंतिहाई अहम ऐं मशहूरु नावल आहे। मोहिन जो दड़ो उहो अली बाबा जो लिखियलु आहे। ठीकु आहे। ऐं उहो नावल आहे। हाणे इहो 9th क्लास जी सिंधी में बि तव्हांखे इहो सुवालु मिली वेंदो। सिंधी ॿोली जो समाजी कार्ज किताब कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर अलादत बोये साहब जो लिखियलु आहे। बयानुल आरफ़ीन कंहिंजी मलफ़ूज़ात आहे? त शाह करीम जी मलफ़ूज़ात आहे। मिर्ज़ा अली कली बेग सचल जो रिसालो तरतीब ॾेई देश साल में शाया कया 1902। नूरजहां नावल कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी। सिंधी यूनिवर्सिटी मां सिंधी अदब में सभ खां पहिरीं PhD डिग्री कंहिं हासिलु कई? त डॉक्टर ग़ुलाम अली आलाना थींदो। सचल चेयर कहिड़ी यूनिवर्सिटी में क़ाइमु आहे? शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में क़ाइमु आहे ऐं खैरपुर में आहे। लतीफ़ी सैर कंहिंजो किताबु लिखियलु आहे? भेरूमल मेरचंद आडवाणी साहब जो लिखियलु आहे। तनक़ीदूं किताब कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर अलादत बोये साहब जो लिखियलु आहे। किताब काफ़ी जो मुसनिफ़ केरु आहे? मखदूम तालबुल मौला साहब आहे। उहो कहिड़ो ड्रामो आहे जंहिं जर्मनी में थियल बैनुल अक़वामी मेले में 4 नंबर हासिलु कयो? दंगी मुंहिंजी दरिया। इहो सिंधी 9th क्लास में बि तव्हांखे जेको आहे मिली वेंदो। त हीअ 9th क्लास मां जेको आहे उहो किताबु जेको सुवालु आहे उहो खयों वियो आहे। मीज़ान अल शेर कहिड़े मौज़ू ते आहे? तनक़ीद ते आहे।
ख़ाकनि जो किताबु जहिड़ा गुल गुलाब जा कंहिंजो लिखियलु आहे ग़ुलाम रब्बानी आगरे साहिब जो लिखियलु आहे। शाह लतीफ़ मोरड़े मीर जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे त इन जो सही जवाबु थींदो घातू में। घातू में मोरड़े मीर जो जेको किस्सो आहे उहो बयानु थियलु आहे। काज़ी कादन कहिड़ी सिन्फ़ जो शाइर हो? काज़ी कादन जेको आहे बैत जो सुठो शाइर हो। मूं वटि हिकु किताबु आहे जंहिंमें लफ़्ज़ वटि छा आहे? हर्फ़ जुमिलो, ज़र्फ़, हर्फ़ जर या फ़ैल? त इन जो सही जवाबु थींदो हर्फ़ जर। हिते एकड़ ॿेकड़ माण्हू बचियो हो, जुमिले में एकड़ ॿेकड़ छा आहे? त इन जो सही जवाबु थींदो सिफ़त। कर्तरी प्रयोग न प्रयोग तव्हां पढ़ियो हूंदो, कर्तरी कर्मणी ऐं भावी इहो मूं पढ़ायो हूंदो तव्हांखे। जेकॾहिं न त प्ले लिस्ट में ग्रामर वारी में जेको आहे तव्हां वञी करे इहो इन जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो क्लियर करे सघो था। कर्तरी मीन्स करण वारो, माना फ़ाइल थींदो। कर्तरी प्रयोग में फ़ाइल मुताबिक़ जेको आहे उहो मटिजे थो। ग़रीब लुग़ात कंहिंजे रिसाले जी लुग़त आहे? त शाह लतीफ़ जे रिसाले जी लुग़त आहे। सामी सिजवड़ा नावल कंहिंजो लिखियलु आहे? त इन जो सही जवाबु थींदो मुराद अली मिर्ज़ा साहिब जो जेको लिखियलु नावल आहे सामी सिजवड़ा ऐं लतीफ़ साईं ते जेको आहे या लतीफ़ साईं जी ज़िंदगी ते जेको आहे इहो नावल ठहियलु आहे। किताब मुक़दमा लतीफ़ी कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर गुरबख्शाणी, डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी साहिब जो लिखियलु आहे मुक़दमा लतीफ़ी। सिंधी में पहिरियों साहिब दीवान शाइर केरु हो? त इन जो सही जवाबु थींदो ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल। सर जॉन मार्शल मोहनजेदड़ी जी खोटाई कॾहिं कराई? 1922 ईस्वी में। किताब तारीख़ तमदन इस्लाम कंहिंजो लिखियलु आहे? करीम बख़्श चन्ना साहिब जो लिखियलु आहे। चौथ जो चंड जेको नावल लिखियलु आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? लालचंद अमरदीनू साहिब जो लिखियलु आहे। अलामा आहे काज़ी कॾहिं पैदा थियो? 1886। नूरी मुहाणनि जे कहिड़े क़बीले मां हुई? त इन जो सही जवाबु थींदो गंदरे क़बीले मां हुई। रिसालो तौहीद कंहिं जारी कयो? मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई। मां तव्हां ना अॼु शाम ईंदसि, हिन जुमिले में मां लफ़्ज़ ज़मीर जे कहिड़े क़िस्म सां तालुक़ु रखे थो? ज़मीर मुतक़ल मीन्स कलाम करे पियो, ॻाल्हाए पियो। अख़बार अल वहीद कंहिं जारी कई? त इन जो सही जवाबु थींदो मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहिबु। त हीअ हुआ गुज़िरियल जेके HST SST जा पेपर जंहिंमें सिंधी वारा जेके हिसा आया हुआ उन्हनि खे पाण पढ़ियोसीं। हाणे तव्हांखे इहो अंदाज़ो थी वेंदो त सवाल कहिड़ी नोइल जा ईंदा आहिनि। ऐं हाणे वक़्तु नाहे बचियो, सुभाणे खां तव्हांजूं टेस्टूं शुरू आहिनि। सो आख़िर में हीअ वीडियो अपलोड कई आहे त जीअं तव्हां अञा बि जेके आख़िरी लम्हात आहिनि उन्हनि में ॾिसी करे फ़ाइदो हासिलु करे सघो ऐं जेको आहे तव्हां कामयाबी हासिलु करे सघो। सो मुंहिंजूं नेक तमन्नाऊं तव्हां सां गॾु। उमेद त तव्हां बहितरीनु नमूने जेको आहे उहो टेस्ट ॾेई ईंदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं वरी कंहिं नए टॉपिक सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।